नाज़रीन अहम ख़बर शेयर कंदासीं। मंछर ढंढ के कट ऐं 0 पॉइंट वटि MNV ड्रेन खे लॻल घारे जे पाणी इलाइक़े खे ॿोड़े छॾियो आहे। टल्टी समेत 7 तालुके जूं 7 यूनियन काउंसिलूं ॿुॾी वयूं आहिनि। हर पासे पाणी ई पाणी आहे। ॻोठ महर वॾा वटि सिम नाले खे लॻल घारो वधी 100 फुट थी वियो आहे। MNV ड्रेन जे RD 80 वटि सिम नाले खे भानसैदाबाद पासे खां 500 फुटनि जो हिकु ॿियो घारो पइजी वियो आहे, जंहिं बाद भानसैदाबाद ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे। शहर मां ख़ौफ़मंजा लॾ प्लांट जो सिलसिलो बि जारी आहे। जॾहिं भानसैदाबाद खे इम्कानी तौर ते ॿुॾण खां बचाइण लाइ हैवी मशीनरी ज़रिए बंदि ॿधण जो कमु शुरू कयो वियो आहे। मेयर शहर जे रिंग वटि पाणी जी सतह में 4 इंच लात अची वई आहे, जॾहिं शहरनि में ख़ौफ़ बरक़रार आहे ऐं उहे बदस्तूर बंदि जी संभाल लाइ मौजूदु आहिनि। ख़ैरपुर नातन शाह में ॿोॾि जे पाणी में लात अचणु शुरू थी वई आहे। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी में 2 खां 3 फुटनि ताईं लात अची वई आहे। होॾां सिंधु दरिया में पाणी जी सतह में लात अचण जी सूरत में मंछर ढंढ तां पाणी जो दबाव घटि करण लाइ ढंढ खे वधीक हिकु कट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नाज़रीन अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। ॻोठ महर वटि सिम नाले खे लॻल घारो वधी 100 फुट थी वियो आहे। MNV ड्रेन जे RD 80 वटि सिम नाले खे भानसैदाबाद पासे खां 500 फुटनि जो हिकु ॿियो घारो पइजी वियो आहे, जंहिं बाद भानसैदाबाद ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे। शहर मां ख़ौफ़मंजा लॾ प्लांट जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं भानसैदाबाद खे इम्कानी तौर ॿुॾण खां बचाइण लाइ हैवी मशीनरी ज़रिए बंदि ॿधण जो कमु शुरू कयो वियो आहे। मेयर शहर जे रिंग वटि पाणी जी सतह में 4 इंच लात अची वई आहे।